नाज़िन खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में 4 सालनि लाइ बैचलर जी 27 शोबनि जे 2500 सीटनि लाइ एंट्री टेस्ट थी गुज़री, जंहिंमें 7000 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। उन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में 4 सालनि लाइ बैचलर जे 27 शोबनि जे 2500 सीटनि लाइ एंट्री टेस्ट थी गुज़री। एंट्री टेस्ट में पाकिस्तान जे 4 सूबनि जे 7000 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। उन मौके ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह इलाइक़नि जो दौरो कंदे शागिर्दनि खे ख़िताब कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी उत्तर सिंध जी वाहिद यूनिवर्सिटी आहे जिते शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बहितर तरीक़े सां तइलीम हासिल करे रहिया आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तइलीम खे बहितर बणाइण लाइ यूनिवर्सिटीअ में शाम जी शिफ्ट भी शुरू कई वई आहे। हिन टेस्ट में मेरिट ते पास थींदा शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सीटियूं ॾिनियूं वेंदियूं। उन मौके ते यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर उस्तादनि ऐं शागिर्दनि मेहरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त हींअर उहो नंबर जेको 7000 आहे ऐं उन में 27 डिपार्टमेंट्स आहिनि। उन जे अलावा हू पंहिंजी क़िस्मत आज़माई करे रहिया आहिनि। हिकिड़े कलाक जो इहो टेस्ट आहे, 50 मार्कुनि जो टेस्ट आहे ऐं इनशाला इन सां गॾोगॾु असां शाम जो प्रोग्राम बि शुरू कयो आहे, छो जो सेल्फ जनरेशन जो दौरु आहे। असां चाहियूं था त वधि खां वधि असीं पाण भरा थी सघूं। इन करे जेको सुबुह जो असांजा ॿार थींदा 3-3.5 जेके असांजे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में, पर जेके बची वेंदा त उन्हनि खे असां इहा बि फैसिलिटी ॾींदासीं त उहे शाम जो प्रोग्राम में पंहिंजी एडमिशन कराए सघनि ऐं पाण खे हुन में एकोमोडेट करे सघनि। पर मां तव्हांखे ॿुधायां त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी उत्तर सिंध जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी आहे ऐं हिन यूनिवर्सिटी सां सिंध जे तक़रीबन 12 ज़िलनि जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल लाॻापियल आहे। हिते जेका एंट्री टेस्ट थिए थी, अॼोकी एंट्री टेस्ट में 7000 खां वधीक शागिर्द वेठा आहिनि। 2500 असां वटि सुबुह जो सीटूं आहिनि, के 500 सीटूं असां वटि शाम जो आहिनि। हे सॼो ट्रांसपेरेंट सिस्टम ठहे पियो ऐं ट्रांसपेरेंसी बुनियाद ते असां एडमिशन ॾियूं था। का बि सियासी मुदाख़लत या इन क़िस्म जो सुवाल ई पैदा नथो थिए। लतीफ़ यूनिवर्सिटी पंहिंजी थोरे वक़्त में हिकिड़ी सुञाण ठाही आहे। अॼु असांजी यूनिवर्सिटी में जेका एंट्री टेस्ट मुनक़िद कई वई आहे उहा 7000 खां मथे स्टूडेंट्स उन में पंहिंजो अपीयर थिया आहिनि ऐं इहा फुल मेरिट ते ई असां वटि एडमिशन्स जेके आहिनि उहे अवेलेबल आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में 27 शोबनि जे 2500 सीटुनि जे लाइ 7000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके आहिनि एंट्री टेस्ट ॾेई रहियूं आहिनि। कैमरामैन जान मोहम्मद नारिजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर मीरास।